भेण मूमल तू तेज आवाज में पुपीअ सां थी ॻाल्हाई, असां बि ॿुधूं। तव्हांजो आवाज़ घिटी ताईं पहुचे थो। घिटी वारा माण्हू ॿुधंदा त छा सम्झंदा, छा सोचींदा? अदा ज़फर, चाची जे हथ में मुडी काती आ। मुडी काती सां जो वेही मास कोरींदी त ईज़ा त ईंदो न। चाची न ॻाल्हाए, पोइ मां लफ़्ज़ पुछां त मयारी, पर अदा इज़त त लहणी न। वले वले इज्जत थी वेचारी लहणे है कान थी लहणी इज्जत। इज्जत तई तू हां ऐ केड़े किताब में लिखियला बुधा बुधा हाणे तू ही फैसलो कर, मां छा कयां? पुपी यो रवैयो दुरुस्त नाहे, कुछ रहम करे। हिन दे न त कुछ असां रे ॾिसो, आखिर हे काॾे वञी वञी डंड जे तरे में पवे। चाची ॾिस, जे अॻिते मां गुथो ॻाल्हायां त भले कुई छॾजांइ, पर कुछ तू मुते रहम कर। सुञाणा तोखे सुञाणा, तू वॾी मेसड़ी आई, वॾी मेसड़ी आई। ज़फर जे मुंह ते मासूम, कासिम जे मुंह ते काती, ज़बान ते कंट्रोल में ही कान अथई। मुखे खबर आ, सॼी खबर आहे। आई ज़फर ते जेके आहिनि से मुल्ले खां तावीज़ वठी प्यारिया अथई सा। एड़ी गाल ना है पुपी, मूं इनके भेण कोठियो आ, ऐं भेण जो दुख भाउ बर्दाश्त कीअं कंदो? जेकॾहिं न तोसां हरू भरू ईअं मोह मारी कई न त मां असुल बख्श कोन कंदो अथांसि। अदा मुंह मारी कंदसि बि कोन, मुंहिंजो वाइदो आहे तोसां। पर अदा चाची अहिड़ो थी ॻाल्हाए जो मुंहिंजी सहप खां ॿाहिरि आ। जॾहिं सहप खां ॻाल्हि चढ़ी थी वञे तो मां मजबूर थी वञा पा। सरदार, वाकई इहो मामलो गंभीर आहे, पर ईअं बि नाहे त मालूम थी न सघे। कासिम, मालूम कर त पोइ मां बहराम खान खां संदसि माण्हुनि जे लांडीअ ते हला जो हिसाब वठां। बाबा सही दातन वज वठी ईअं कयो आहे, ऐं नंढे रेस खे बि इन्हे अगवा करायो हो। असां वरी कासिम में शक पिया कयूं। दादन थियो त उहो बि सवलो आहे, पर मामलो निछाण थियण खपे कोर त घोड़े जो असुल चोर केर आहे। जे दादन आहे त दादन खां हिसाब वठबो, ऐं जे संघार खान आहे त संघार खे उछले हिकड़ी। सरदार, खुटको न कर। कासिम ॻाल्हि जे तह ताणी पुॼी वेंदो, घोड़ो बि लभी वेंदो ऐं माण्हू बि मिली वेंदा। पोइ जंहिं बि कयो आहे न खेसि ॿुधाईंदुसि। कासिम, मां बि कोशिश कंदुसि। ये लिकंदा काथे? ये तर जा जेके पेरी आहिनि न, इन्हनि सभिनी खे घुरायां थो सरदार वटि। पाणे पेरो ॾिसी ॿुधाईंदा इहो कारनामो कंहिं कयो आहे। इनखे कारनामो थो चवीं? कि भला पंहिंजे लेखे त कारनामो करे विया आहिनि न। मुंहिंजी साख मुतासिर थी आहे, तूं कारनामो थो चवीं? नादान! सरदार, तव्हां तिर जेतिरो बिल कोन कयो। मां 3 ॾींहनि में मालूम करे थो वठां त कंहिं ईअं कयो आहे। खैन ख़बर पइजी वेंदी। सही आहे, मालूम कर त मां बि खेनि ॿुधायां त शहबाज़ खान सां ईअं कंदड़ ॻोल्हण खां बि वधीक लताड़ थी वेंदा आहिनि। ज़फर, तुंहिंजे अॻियां त सफ़ा ग़रीबड़ी थी वई आहे। आऊं चवई थी जो बिलो कर बिलो, ही जेका आहे न सा कान रही सघंदी। कर मलींदी असांजे घर ते, कर मलींदी। इज्जत मां छा ॼाणे ही इहा राज खिलाईंदी असांजे घराणे ते, कर मलींदी आहे। ॿुधई अदा छा थी चवे चाची? छा ॿुधे हा? ऐं ॻाल्हि पधरी पट पई आहे। वही है न धाणो माणे वटि अचण जी कई पे। ऐं शाबस ज़फर खे अॼु तोखे ज़ोरी वठी आयो आहे, न त सदा ई वेठी हुजी। ही घर त तोखे यादि ई कोन्हे। न पुफी न, पाण आई आहे। मूं ऐं कासिम तोखे कोन ॿुधायो हुयोसीं। कासिम बि तोखे इहा ई ॻाल्हि कई हुई त मूंसां अचण लाइ तयारु हुई, पर शफ़न ऐं माई धाणो ज़बरदस्ती कई। हाओ हाओ, हाणे हिन जे अॻियां तूं इहे ई ॻाल्हाईंदे त ही सचा, सफ़ा सचा। बाक़ी आऊं कूड़ी, बाक़ी आऊं ॿुधाईंदी ज़फर। हाणे हिन छोरी जो बिलो करणो ई पवंदो। पर अदा माठ कर भेण मूमल, पुफी ईअं हरगिज़ न कंदी।
जेकॾहिं कयई न त पोइ ज़फर बि ज़मरक आहे ज़मरक। बाक़ी माउ पीउ जे वञण ते का बि पाबंदी न अथसि। चई छा थो? शाबस अथई हाणे वरी हुनखे जेको न ॿाहिरि वञण जी हुशियूं थो ॾे। वॾी शाबस आहे तोखे, वाह जो सॼण थी लॻो आहे। न वेहंदी, जेकॾहिं वेठी न त पोइ न रहंदी। आब ॾिसां त कीअं थी माइटनि में अचे वञे। आब साह निपुड़े कढंदी सास, वञी त ॾेखारे मूंखे। यार काबिल थक लॻी विया। थी वेंदो आहे दादा न, पलांद करे वियो। वक़्तु अचण ते शफ़न ॻोल्हियो कोन रबंदो, पलांद पहुचो अथसि। हुनजी इहा जुरत जो हीअं करे मां खेसि कंहिं बि क़ीमत ते न छॾींदोसांसि। तूं वञ ऐं डॉक्टर सां ॻाल्हाए छा त मूंखे फारिग कनि। छा लाइ? घर अकेलो आहे, शफ़न कुझु बि करे सघे थो। शफ़न बि अस्पताल में आहे, धकी आहे। साॻी अस्पताल में आहे? हा, पुलिस जी कस्टडी में आहे। पुलिस जी कस्टडी में? हा, मूं केस कयो समास। छो केस कई? मां पाण संदसि जो सिर खणंदुसि। हूअं डॉक्टर दाख़िल न पिया कनि। तॾहिं ईअं कई? हा। ख़ैर, हाणे केस जी पोइवारी न कबी। तूं वञ ऐं डॉक्टरनि सां ॻाल्हाए त जेतिरो थी सघे मूंखे हितां फारिग कनि। क़ाबिल हूंदे फिक्र थो करे। शफ़न, जेसीं ताईं तुंहिंजी चकी न पटबी तेसीं ताईं तूं कोन मुड़ंदे। तोखे पतो विया ऐं पतो पवंदो बि त दादन मौत आहे। मौत डरणो न आहे। एसपी साहब सां मुलाक़ात न थी सघी गुराम। छो रईस? एमरजेंसी में डीआईजी साहब खेस घुराए वरितो। हाणे जॾहिं न मोटंदो त ॻाल्हियुनि जी तारीख़ तय कंदो। जंहिं मूजिब मां बि ऐं शहबाज खान बि वेहंदो। ॻाल्हियुनि में वठ न ॾिजोसि रईस। गौराम, मां अबे ॾाॾे खां आबाद कंदो थो अचां। हुनजी हली ठहे नथी। रिकॉर्ड मूंखे बि मिलण वारो आहे। ऐं हा, कोर्ट में उन्हनि कागज़नि जे आधार ते वेंदुसि। हलो बहराम खान। संगार खान, शहबाज खान पंहिंजे कवाज़र मां निकिरंदो पियो वञे। कवाज़ न टुटरा बहराम त शहबाज खान जो चौताल टुटंदो। मुंहिंजो घोड़ो चोरी करायो अथसि, पहिरों संदसि लांठीअ ते लॻो आहे। ऐं तोखे ख़बर न आहे, अंध करे मुंहिंजी ज़मीन ते कब्ज़ो कयो अथई, जेको इंतहाई कुथो अमल आहे। संदसि दिमाग़ में उठ वेठल आहे। उठ इहो उठ पुष्पायण सोलो आहे। वो हिन लाइ फोन कई त ॿई गॾिजी संदसि खोखलो कयूं, न त फील मस्त थी तर खे लताड़ण लॻंदो। एसपी वटि ॻाल्हियूं थींदियूं बहराम, उनमें शरीक थी तूं बि कुझु ॻाल्हाइजां। तजे शहबाज खान जा क़िबला दुरुस्त करण में सवलाई थी पवंदी। ठीकु आहे, तारीख़ मुक़ररु थिए त मूंखे ॿुधाइजां। ठीकु आहे, मां तव्हांखे ॿुधाईंदुसि। ओके ओके, ख़ुदा हाफ़िज़। कैसे? बहराम खान हुयो? हा, बहराम खान हुयो। संदसि घोड़ो गुम थियल आहे। घोड़े वञी पार दंग कयो। मतलब? पोइ ॿुधाईंदुसि सरकार त मतलब छा आहे। छा ॿुधाईंदे? शहबाज सुरकण शुरू कंदो। हेॾो तव्हां त होॾो बहराम। शहबाज जा पिघल वॼी वेंदा। हूं वरी तूं शहबाज खान इन संगार खान खे लोॾे सघियो आहे छा? तूं सिर्फ़ ज़मीन मां फसल खणण वारी कर। ही छा ॻाल्हि त ॿुध, कुर्बान वञा तुंहिंजे नाले तां। किन सुहिणी पई लॻी आहे। हल त ॿुध,
काॾे थी वञी काॾे संभरी आ तूं अम्मा ॾे तूं जे दिमाग़ में तूं तड़ा छा ॻाल्हि सम्झ में कान थी अचे चाची अधे खे चयो अथमि उन मूंखे मोकल ॾिनी आहे अधो वरी कहिड़ो अधो अधो ज़फर ॿियो केरु ॻाल्हि त ॿुध इहो कॾहिं खां ज़फर तुंहिंजो मालिक थी वियो हा मालिक आहे मुंहिंजो अधे कासिम खे बि मिंथ कई अथमि कॾहिं कॾहिं अम्मा ना चकर पई ॾींदसि ॻाल्हि त ॿुध तूं वरी साॻा मल्हारा कराईंदी छा हेॾा झेड़ा तकरार सभु ॻाल्हियूं विसरी आई छा हाणे हल वे बंदूक खणी इहो बूथ न चिचराइनि मां आहियां मुई हाणे ही हली आहे हज ते शर्म कोन्हे वरी शुरू कयो ई न पंहिंजी आदत खां मजबूर आहे चाची मुंहिंजी ॻाल्हि ॿुध चाची मां मिंथ थी कयां मूंसां ईअं न कर चाची मुंहिंजी हीअ सींद आहे शफ़न या कंहिं ॿिए रोकण जी कई न त उन्हनि खे ख़बर पइजी वेंदी भले खणी अच देर पई थिए मां खणी थी अचां मीरल तुंहिंजा ॿार महिमान आहिनि मुंहिंजा महिमान किथे को दुश्मन त नाहे न तो कंहिंखे मदद जे लाइ चयो छा पर उन्हनि त अचण में देर कई सो मां त आसरो लाहे वेठुसि तुंहिंजी मर्ज़ी मिली या न ठीकु आहे ॾिसांसि थो ठीकु आहे चाची नथी वञा अम्मा जे घर बाबा जे घर वञण ते बि पाबंदी अफ़सोस आहे तो हाजी छाजो अफ़सोस आहे अदा कासिम ज़फर इजाज़त ॾिनी आहे तूं बि ॾे छाजी अम्मा जे घर वञण जी न भाॼाई मां इजाज़त कोन ॾींदुसि ऐं ज़फर खे बि रोकींदुसि न आहे ज़रूरत फॾनि ऐं फसादनि जी कोन थींदा पॾा न त पोइ मां हाणे पंहिंजो पाण खे वाह में उछलाईंदसि भला तोखे रोकियूं था पोइ बि ज़ोर थी लॻई आख़िर तुंहिंजो मक़सद छा आहे हाणे जेकॾहिं तो इहा ॻाल्हि दोहराई न हा तो इहा ॻाल्हि दोहराई त कासिम करनि था हाणे ॾिसी छा थी दोॾा फाड़े हल अंदर हली आ वेचारी मेसड़ी माइटनि ॾे आउं चई थी वञ अंदर ये दोॾा कढी कागड़ खे न ॾेई छॾे मेजालो कढी छॾींदी सही आऊं समझे लाइ छा थी वञो पाण खे हाणे त हिकु बिलो करणो ई पवंदो मूंखे हल वेचारी बार बार ॾींदी अथसि मूंखे पुलिस औनात बादल मुनाफकी करे नी उस गिरफ्तार ने खबर अब कना जोशना आगे आती सब नी खरबो ई बरेव बादल नाल जरूरी कार मारे चलो चलो जल्दी अचो हम सीधा तो बादल इलम कनाकारम सरपंच मरेज छा चई हाणे वरी न समझेस खीसे जी गाल करेस खीसे जी वरना ने खबर कना जोशना हाजिर हाजिर फिलहाल ही वठ बाकी थाने ते अचनो कंदुसि हाणे ते अचेस जे न अचेस न घोड़ा ने खबर कना जोशना नौ सूबेदार आया साहब वड़ो कड़का
साहब हथकड़ी हणूं था